दादी अॼु का अहिड़ी प्रोली ॿुधायो जेका ॾुखी न सवली हुजे। प्रोली जे सवली हुंदी तो वो वरी प्रोली किथां थी? हाँ असी सब वेठी आई न स्मार्ट छोकरियों तवा के सले बुधाईंदासी। बुधायांव बुधायांव हाँ हाँ त ॿुधो उहा कहिड़ी शइ आहे जेका जेतिरी छिकजे ओतिरी नंढी थिए। हाँ अड़ी तो काई शय काने। तू मुखे 50,000 खन उधार दे सकंदी है प्लीज? 50,000 छा करनी है? मम्मी के हॉस्पिटल में वठी अचणो है। आज संडे है सब बैंक्स बंद है। एटीएम कार्ड भी न जाने केरी पर्स में रखियो अथम। सुभाणे बैंक खुलंदे ही मां तोके दई छडींदस। अॼु रेनू तमाम उदास पे लगी ना। हाँ हिकु त हारा तमाम घणो अथस ऐं ॿियो जेको आशा एकरन खां उधार वरितो अथस वो अञा वापस कोन कयो अथस। ना तू तो छुपारस तब निकती है मुके इनन जी रेसिपी दे जा। हां छड रेसिपी के सुभाणे सबनी के ईमेल करे छड जाए। डिक्लेयर Oh, I have to give the full count. छोरे नु तुझी तबीयत पे ठीक है ना? रांद खटी अथई पर चेहरे ते मुस्कुराहट ही कोना है। लता जी लता वो तोखे 50,000 संभाले रखना है दिना वाने वही खणी अच। पैसा ए ते छा बेड़ी वही करी वही पैसा खणी अच। पर छा छा कयो तो पैसे जो रमे पे मिलाए छड़ी छा? तवी लियो मां तां जे डेटॉल खणी थी अचा। डेटाल बेटाल मामा कुछ न जाने यू कोल्ड क्रीम का या सेंट हुजे त खणी अच। जी तवे चो दादी। हाँ। मां तां जे सेंट खणी थी अचा। अरे भाई सेल लगो पे हो सजो दुकान वारे परसू थाली करे आया। तू ही खणी बुधाए छा थियो रेनू जो? सूरज जो बहानो करे मुर्स सा पुणे को न वयस। पैसन जी चिंता में चैन ॾींहनि खां रात जो निंडप कोन थी अचे। छा मुके जेल मोकली दियो? हां भले वही सड़। ठीक है जेल वणा खा त मां पंहिंजी जान दे छॾा।